अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, जी तो मां इम्तियाज़ अली भोजदार जी तो असां हिन वक्त पंहिंजी पूरी टीम सां गॾु मेलुआ आर्ट सर्किल जे तरफ़ां ड्रामो थी रहियो आहे मीरपुर माथेलो में। ड्रामे जो नालो आहे सदके वञा सिंधु। उन जा डायरेक्टर आहिनि फरज़न मलिक खजू साहब ऐं कहाणीकार आहिनि अयूब गुल साहब, जेको अॼु शाम जो 7 वॻे मीरपुर माथेलो में शान शादी हाल में पेश कयो वेंदो। हे असांजी पूरी टीम आहे। मुर्क मीराणी बिना फिल्टर जे ही सना रज़ा, ही असांजो सीनियर आर्टिस्ट एजाज मला, आरिफ सुमरो, आमिर सुमरो साहब, कादी साहब, कादी अब्दुल सत्तार, असगर टांवरी साहब, असगर टांवरी साहब, लालू पिताफी ऐं डीबी खान, डीबी बलोच साहब, महिरबानी। अॼु शाम जो 7 वॻे, अॼु तारीख़ ॿुधाए छॾियो न दोस्तनि खे, 13 तारीख़ ते अॼु शाम जो 7 वॻे आचर जो ॾींहुं। हाणे 2 कलाकनि खां पोइ ड्रामो आहे, जंहिंखे अचिणो आहे टिकट फ्री।